नाज़रीन, नसीराबाद में लेडी हेल्थ वर्कर्स पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, नसीराबाद में अज नसीराबाद तालके जी लेडी हेल्थ वर्कर्स आईडीज़ बंद होजण खिलाफ़ मुख़्तलिफ़ जेके पैरामेडिकल स्टाफ ऐं मेडिकल स्टाफ जी सहूलतूं हूंदियूं आहिनि उहे न मिलण खिलाफ़ एहतजाज कयो आहे। रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद में एहतजाजी धरणो बि ॾिनो आहे। असांजे कंबर डिस्ट्रिक्ट में 800 लेडी हेल्थ वर्कर आहे, 21 LHS आहिनि, 27 असांजा ड्राइवर आहिनि। हिन वक़्तु सिर्फ़ु 4 छोकिरियुनि जी ID जो मसइलो आहे जेको खामखा रुकियो पियो आहे। 4 साल थी विया आहिनि। 2018 खां वठी असांजूं आईडियूं न खुलियूं आहिनि। ज़िले मां पूरे LSW LHS जी खुली वई आहे ऐं हिननि जा बचड़ा वीचारा बुख ते आहिनि। नसीराबाद में मुंहिंजो ID नथी खुले, मां किॾे वञा, कंहिंखे चवां? क़ुर खणी वई आहियां, मां भॼी सिधी थी पई आहियां, मुंहिंजो केरु ॿुधे ई नथो। अॼु आख़िरी ॾींहुं आहे, जे खुली ID दवा न खुली त पोइ जेको मसइलो थियो उन्हनि जे कंदा। 2018 खां वठी असांजी ID बंदि आहे। छाजे करे, कहिड़ी वजह जे करे, उहो असांखे ॿुधाइनि। असांजो कसूर आहे कहिड़ो? असांजा हाणे बच्चा बुख ते वेठा आहिनि। असां कर्ज़ खणी खणी हाणे थकिजी पिया आहियूं। असांखे कर्ज़ ॾियण वारा बि न आहिनि। असां हिन सां हर वक़्तु हरदम गॾु आहियूं। अगरि कुझु बि जेसिताईं असां पोलियो न कंदासीं तेसिताईं हिननि जी ID अची हिते ऑफिसर सां था ॻाल्हाइनि। 4 ॼणनि जी ID बंदि आहे। ID बंदि आहे त पघार बंदि आहे। हाणे पघार खां सवाइ इंसान हिन जो एॾो किरदारु आहे पोलियो में। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेसीं ताईं मुतालबा तस्लीम न थींदा या अॼु हिते हिन धरणे में को आला ऑफिसर अची असां सां ॻाल्हियूं न कंदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।